नाज़रीन, हब वेझो भवानी जे तारीख़ी स्कूल में उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण सबबि शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियण लॻी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर इमाम बख्श मेंगल। जी इमाम बख्श। बिल्कुल इन वक्त मौजूद आहियां भवानी जे एरिया में जेको रज़ा गुजर ॻोठ जे नाले सां मशहूरु आहे। ई चौकी कराची ऐं कोटिया यानी ईरान अफ़गानिस्तान जे मुख्य रोड जी खां बिल्कुलु यानी 100 मीटर जे फ़ासिले ते ऐं ई स्कूल अञा ताईं जेके आहे इन में ॿार ईंदा आहिनि, पर हिते जेके आहे उस्ताद जेके आहिनि न ईंदा आहिनि। हींअर तव्हां मुंहिंजी अख में ॾिसी था सघो, ही तालो लॻियल आहे स्कूल खे। ऐं ॿिए तरफ़ जेके ॿिए कमरे में जेको आहे ॿार ईंदा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि। ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त असां वटि जेके गवर्नमेंट बलूचिस्तान ऐं एजुकेशन अफ़सरान जेके आहे को बि एक्शन नथा। ऐं हींअर जेको असां आयासीं, असांखे जीअं इतला मिलियो इन स्कूल जे हवाले सां असां हिते पहुतासीं ऐं असां हिन जो खोलण जी कोशिशि कयासीं, त पर इन जो मेन गेट जेको ॿाहिरियां खुलियल हो, अंदरी तरफ़ ते बंदि हो। असां हिते जे जेके मक़ामी ॿार खे घुराए ऐं उहो दीवार तां चढ़े ऐं असांखे दरवाज़ो खोले ऐं तव्हां ॾिसी था सघो असां सां मौजूदु आहे हिन वक़्तु जेको आहे अब्दुल रज़ाक गुजर साहिब, जेको हिन ॻोठ जे नाले सां असां इन सां हाल अहिवाल कंदासीं। ही तव्हां पाण ॾिठो त तख़्ती लॻियल ही 1923 में को ब्रिटिश गवर्नमेंट बनायो हिते, जिन टाइम हिते ज़ाहिरी ॻाल्हि इलाइक़े में हिंदू ज़्यादा हूंदा हुआ। पोइ हिंदू हितां इंग्लैंड ते वेंदा हुआ त हीअ उन इंतज़ारु कया हूंदो, हिते वेही करे पंहिंजो तरसंदा मानी चांहि पाणी करे राति रहंदा हुआ। इन खां बाद वरी पंहिंजे सफ़र ते नानी ते रवाना थींदा हुआ। जहाँ तक मुंहिंजो यादि ॻाल्हि में इहा आहे कि चेयरमैन ख़ुदाबख्श ख़ानदान बि शायदि हिते तालीम आहे, छो उन टाइम ते हब में को स्कूल कोन हो। पहिरियों स्कूल भवानी हो, हब कुझु बि न हो। नेशनल बैंक बि हिते भवानी में हो। मुंहिंजो यादगिरीअ में रहीम नालो हिकिड़ो पठाण हूंदो हो, उनजे मथां शीड हूंदा जॻह जा, रहीम हिन जो मैनेजर हूंदो और उन सां गॾु गॾु हिकिड़ो मुल्लो बि हूंदो, सुठो को नालो हाणे मूंखे यादि कोन्हे, तालिब हुसैन अहिड़ो को नालो हूंदो। असां हुन वटि क़ाइदो बि पढ़ंदा हुआसीं स्कूल खां फारग थी करे। सर भवानी स्कूल जेको आहे असां 1923 जो बिल्डिंग ठहियल हाणे स्कूल आहे कोन असां वटि। गुजर पाण सां ॻाल्हायो, हुनजो चवणु आहे त हिते मां बि पढ़ियो आहियां ऐं मुंहिंजा वॾा भाइर जेके आहिनि उहे बि पढ़िया आहिनि। ऐं हीअ हिंदुनि जे ज़माने जो स्कूल आहे, उन खां पोइ ब्रिटिश जो दौरु अची वियो। ऐं हीअ जेको आहे तव्हां ॾिसी था सघो मुंहिंजे अख में हीअ दीवार आहे जेको हीअ पथर सां बनियल आहे। ऐं अञा ताईं जेको आहे उहो पुराणे ज़माने जे हिसाब सां जेको आहे हीअ हले पियो स्कूल। ऐं हिन में जेको आहे न इन में यानी फराश आहे, न हिन में टेबलूं आहिनि, न कुर्सी आहे, न को कबट आहे जेको उस्ताद पंहिंजा शयूं रखनि।